ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الذين آمنوا وهاجروا وجاهدوا في سبيل الله بأموالهم وأنفسهم أعظم درجة عند الله وأولئك هم الفائزون. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين. इंतहाई वाजिबुल एहतराम हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती दोस्त अली सिकंदरी दामत बरकातुल आलिया मोहतमिम जामिया राशिदिया दरगाह शरीफ और बाकी उलमाए किराम हुफ़ाज़े उज़्ज़ाम बरादरान इस्लाम प्यारी जमात सबूरी खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस के अंदर कुरान करीम जी आयत सबूरी को आवाज़ सामने तिलावत करिया जैसे मुताल्लिम कुछ गुजारिश अल्लाह ताला का दुआ है अल्लाह ताला अमा असांजी हाज़िरी कबूल फरमाए। इन महीने की 12वीं तारीख से खलीफा अव्वल खलीफा बिला फसल अमीरुल मोमिनीन इमामुल मुस्लिमीन हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जो विसाल मुबारक हुआ उनके याद में खुसूसन ये प्रोग्राम मुनाकिद कयो हुआ मुझे ज़िले जो मौजू सो सदनी ज़ात मुबारक के मुताल्लिक़ कुछ ॻाल्हाइणो आहे। आए सबूरी को आवाज़ साम्हूं तिलावत कया उन जो तर्जुमो आवाज़ साम्हूं पेश कया तो उन खां बाद में उन सां मुताल्लिक़
चलो गुजारिश मूसा गजी करे मोहब्बत बुलंद आवाज़ सा पहला दुरूद शरीफ पढ़ो नमाज पढ़ो दोहरी आवाज़ सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह। ज़ाहिरा सवेर खां अवाम वेठा आहियो मूंखे मौलाना असदुल्लाह सिकंदरी ॿुधायो हुज़ूर जे नमाज़ खां बाद में अवां जो ख़िताब थींदो। ज़ाहिरा ज़ोर खां पोइ या घणी देर आहे पर सवेर खां अवां वेठा हूंदा थकिजी बि पिया हूंदा थोड़ी घड़ी अवां साथ ॾींदा त इंशाअल्लाह अज़ीज़ बाब जद गुज़ारिशूं अर्ज़ करे वठंदुसि उन खां बाद में इजाज़त तो दुआए खैर। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो अल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअम्वालिहिम व अनफुसिहिम अअज़म दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीना आमनू जन ईमान आंदो वहाजरू हिजरत कयो वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअम्वालिहिम व अनफुसिहिम अल्लाह जे राह में पंहिंजे माल में जान जे ज़रिए जिहाद भी कयो आज़म दरजतन इंदल्लाह। अल्लाह फरमाए तो ये मोमिन हिजरत करण वारा अल्लाह जे राह में जिहाद करण वारा दर्जे रुतबे मकाम जे लिहाज सां अल्लाह वटि तमाम अज़ीम आहिनि। आज़म तमाम वॾा दर्जो उन्हनि जो अल्लाह वटि तमाम वॾो आहे मकाम उन्हनि जो अल्लाह वटि वॾो रुतबो अल्लाह वटि वॾो आहे वउलाइका हुमुल फाइज़ून। अल्लाह फरमायो ये ही कामयाब आहिनि। खुदा तबारक व तआला इन आयत जे अंदर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन्हनि सहाबनि जो हुजूर जे साथी जो ज़िक्र फरमायो त मुस्तफा जे मथां ईमान ते आंदो हुजूर जे हुक्म ते लब्बैक चई करे हिजरत कयो पंहिंजा माल मिल्कियत रिश्ता सब मके में छॾे जीअं हुजूर जो हुक्म थियो त ॿाहिरि निकिरी पिया हुजूर जे हुक्म जे मथां लब्बैक चई करे मदीने वारे जे इत्तिबा में मदीने तय्यबा में हिजरत करे विया ऐं अल्लाह जे राह में जिहाद भी कयो। अल्लाह ताला फरमाए तो इन्हनि जो रुतबो मूं वटि वॾो आहे दर्जो मूं वटि वॾो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्हनि यारनि उन्हनि दुश्मन जो मकाम रुतबो इन जाइ ते ॿुधायो आहे। पर प्यारा दी दोस्तों मुसलमान भाइरो असां गौर कयो अल्लाह ताला इन आयत में आज़म हुजो त अल्लाह वटि जो दर्जो तमाम वॾो आहे। खुदा उन जा टे सबब बयान फरमाया। पहिरियों सबब आहे ईमान, ॿिए नंबर ते हिजरत, टे नंबर ते जिहाद। इन टिनी ॻाल्हियुनि जे करे अल्लाह फरमायो आज़म दरजतन इंदल्लाह। अल्लाह वटि जो दर्जो वॾो आहे, मक़ाम वॾो आहे, मर्तबो वॾो आहे। वजह उन जा टे इन्हनि टिनी वजहनि जे बुनियाद ते अल्लाह फरमायो ही आज़म आहे दर्जो हिननि जो अल्लाह वटि वॾो आहे।
हाणे ये कई ॻाल्हियूं असां तमामु साफ़ लॻा पर हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ज़ात में निहारींदासो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ ईमान में मर्दन में सभिनी खां अव्वल नज़र ईंदो। आज़म हुजण जो वजह कहिड़ो आहे उनजा ख़ुदा टे वजह ॿुधाया। पहिरें नंबर ते ईमान, ॿिए नंबर ते हिजरत, टे नंबर ते जिहाद। ख़ुदा फरमाए त कॾहिं ॻाल्हि करे आज़म दरजतन इंदल्लाह मां रब वटि इन जो रुतबो इन जो दर्जो तमामु वॾो आहे। बजो ये टे ॻाल्हियूं जेके इन आयत में बयान फरमायो वियो। हाणे ये कई ॻाल्हियूं सैयदना सिद्दीक़ अकबर में ॾिसो सभिनी खां अव्वल नज़र ईंदो। ईमान में हज़रत अबू बकर सिद्दीक़ सभिनी खां अव्वल मर्दन जे अंदर मर्दन में सभ खां पहिरियां मदीने वारे जे मथां कलमो भरे मुस्लमान थियण वारो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु। हिजरत में अमान सदा त हिजरत में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी अहलिया जो पंहिंजी अहिड़ी हिजरत आहे जॾहिं पंहिंजे मुल्क हिजरतूं कयो पर हज़रत अबू बकर सिद्दीक़ हुआ जंहिं हिजरत मदीने वारे सां गॾु कई। सुभान अल्लाह। ये देखो जो जेतिरा सुन थोड़ा जा सुभान अल्लाह चओ थोड़ो रह जाओ सुभान अल्लाह। हिजरत में ॾिसंदो सैयदना सिद्दीक़ अकबर उन में बि सभिनी खां तव्हांखे आज़म नज़र ईंदो। कीअं तव्हां सां अकेली नमाज़ पढ़ो थी वेंदी पर माण्हू जॾहिं जमात सां नमाज़ पढ़ंदो त उन जो अजर सवाब वधीक मिलंदो। माण्हू घर में नमाज़ पढ़े नमाज थी वेंदी पर मस्जिद में माण्हू पढ़ंदो सवाब वधीक मिलंदो। तव्हां पंहिंजे महले जे मस्जिद में पढ़ंदा उन जो सवाब पंहिंजो आहे। जामा मस्जिद में पढ़ंदा उन जो नमाज जो सवाब अञा वधीक मिलंदो। पर असांजे मुल्क जो मस्जिद पंहिंजे जाइ ते बैतुल मक़दस में कोई नमाज पढ़ंदो उन जो सवाब अञा वधीक मिलंदो। मदीने वारे जे मस्जिद नबवी शरीफ में नमाज को पढ़ंदो उन जो सवाब अञा भी ज्यादा हूंदो। बैतुल्लाह जे अंदर को नमाज पढ़ंदो उन जो अजर सवाब अञा भी ज्यादा हूंदो। माना जॻहियुनि जे मुख़्तलिफ़ थियण सां सवाब मुख़्तलिफ़ थींदो आहे। माण्हू जी इज्तिमाइयत सां सवाब मुख़्तलिफ़ हूंदो आहे। इनफिरादी नमाज पढ़ंदो पंहिंजो सवाब आहे। इज्तिमाई तौर ते जमात सां पढ़ंदो उन जो सवाब पंहिंजो आहे। आम माण्हू इमाम जे पुठियां नमाज पढ़ंदो पंहिंजो सवाब आहे। आलिम जे पुठियां पढ़ंदो पंहिंजो सवाब आहे। आलिम वरी नेकोकार नेक सालिह हूंदो सवाब उन जो अञा ज्यादा हूंदो। अल्लाह जे कंहिं कामिल बंदे जे पुठियां नमाज़ पढ़ंदा सवाब अञा भी उनखे ज्यादा मिलंदो। जेकॾहिं कंहिं सहाबी जे पुठियां नमाज़ केरु पढ़े सवाब अञा ज्यादा मिलंदो। अल्लाह जे कंहिं नबीअ जे इत्तिबा में को नमाज़ पढ़े सवाब अञा ज्यादा मिलंदो। कंहिं रसूल जे पुठियां को नमाज़ पढ़े सवाब अञा ज्यादा मिलंदो। को नबी अंबिया जे पुठियां इमाम मुरसलीन जे पुठियां नमाज़ पढ़े तो उन जो सवाब अञा ज्यादा थींदो। सुभान अल्लाह। पंहिंजे मुंह को हज करे उन जो सवाब पंहिंजो ऐं जॾहिं मदीने वारे सां गॾु करे हज उन जो सवाब। हुजूर पाक अलैहिस्सलाम जी हदीस पाक आहे त जंहिं रमज़ान जे महीने में उम्रो कयो उन जहिड़ो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हज। जे रमज़ान जे महीने में उम्रो अदा कयो जे मूसा हज उन अदा कयो आहे माना जेको हुजूर सां गॾु हज थींदो उहो हज खां उन जो सवाब ज्यादा हूंदो। पंहिंजे इबादत कल पंहिंजा सवाब हुजूर सां गॾु कॾहिं पंहिंजो सवाब अजर
जब साहब पैदे को हिजरत कई उन्हनि जे हिजरत जो सवाब भी आहे पैदो पर जब मुस्तफा सां गॾु हिजरत कई सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु त हिजरत कई त मदीने वारे सां गॾु कई जिहाद में अमान हारी दो अल्लाह जे राह में खर्च करण जे लिहाज़ सां हारी दो माली लिहाज़ सां या जानी लिहाज़ सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ सभिनी खां अव्वल नज़र ईंदो आज़म नज़र ईंदो जिहाद माली कयो औलाद हुयो जॾहिं ग़ज़वा तबूक वारे टाइम ते हुजूर ऐलान फरमायो हुयो सभई पंहिंजे हिसाब सां माल खणी आया सैयदना फारूक आज़म सोचियो हुयो अॼु मूं वटि माल घणो आहे अॼु खणी मां हुजूर जे दरबार में थो वञां अॼु त अबू बकर सिद्दीक़ खां मां कोई खणंदुसि छो त माल जो मूं वटि तमामु घणो आहे सैयदना फारूक आज़म अधु माल रहाए आया अधु खणी आया हुजूर फरमायो घणो खणी आए घणो रखी आए अधु भी या रसूल अल्लाह अधु घर वारनि जे लाइ छॾे आयो आहियां अधु अव्हां जे दरबार में खणी आयो आहियां जॾहिं सैयदना सिद्दीक़ अकबर घर में विया माल खणी सभु हिकु जाइ ते रखो गंद खणी उन माल जी वधो घर जे अंदरि जेके बि दीवारूं हो जंहिं बि क़िस्म जो हुयो उन्हनि खे पाण हथ हणंदा पिया वञनि घर वारनि पुछो अबू बकर ख़ैर आहे हथ खे ताईं दीवार खे हणंदा वठो सैयदना सिद्दीक़ अकबर फरमायो औरतुनि जी आदत आहे सुईअ सां ठोकू ॾींदो आहियां त सुईअ खे खणी भित में हणंदो वण में हणंदो शतीर में हणंदो या कंहिं न कंहिं जे बि तरीक़े जी उहा घर जी जाइ हुन में लॻे छॾी ठुंडो छॾींदो मता सुईअ जो न जाइ ते मौजूद हुजे अॼु घर में अबू बकर सुई भी कोन रखंदो सभु माल खणी मुस्तफा जे दरबार में हाज़िर थींदो जो सुभान अल्लाह तॾहिं कंहिं आशिक़ चयो आहे त यार के नाम पे मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला सुभान अल्लाह जी कुर्बानी भी बोल रहा इतनी पकाई सुभान अल्लाह यार के नाम पे मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला मंज़िल को इश्क़ रहबर रज़ियल्लाहु तआला मौलाना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला कुर्बानी वाली अड़ी जानी कुर्बानी वाली कुर्बानी भी नहीं जानी कुर्बानी भी नहीं बुखार दे अंदर सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु बाकी सूरा का बंद कया है रह जी वयो पंहिंजी खुरी मुबारक रखी सुभान अल्लाह नंग नंग होयो पर आशिक पंहिंजी खुरी पोते कोन कई तो सुभान अल्लाह कई आशिक जो ने ये बयान कयो सुभान अल्लाह एड़ी रख दे सांप के दिल पर ज़ाले सदमा साले याद पर एड़ी रख दे सांप के दिल पर ज़ाले सदमा साले याद पर ये सब खुश है खातिर दिल पर रज़ियल्लाहु तआला मौलाना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला मौलाना बुलंद आवाज़ हुजूर केड़ी कैफियत में हा काले के अंदर हजरत अबू बकर सिद्दीक़ के हंज में मुस्तफा आराम
देखिए तो बार का मंजर कौन है देखा गोदे मिलकर देखिए तो बार का मंजर कौन है देखा गोदे मिलकर सरवर आलम का सर अलवर अल्लाह ताला मौलाना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला मौलाना। तो सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह। मालक लिहाज सामी सैयदना सिद्दीक़ अकबर जी कुर्बानी सभिनी काम देख हुजूर वट माल खणी आया साईं फरमायो अबू बकर ॿुधाए घर वारनि जे लाइ छा छॾे आयो ना अब कई कल अहलिक घर वारनि जे लाइ छा बाक़ी छॾे आयो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ करे थो अब कई तो लहुल्लाह व रसूलहू या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारनि जे लाइ अल्लाह ऐं उन्हनि जो रसूल छॾे आयो आहियां। सुभान अल्लाह। अॻे किताबनि में पढ़ंदा हुआसीं किराए मिली हाणे अलाए छा आहे उन में लिखियलु हूंदो इहो वाक़ियो लिखियलु हूंदो हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो जॾहिं इहा ॻाल्हि हूंदी त उन में वरी उन में लिखंदा त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जवाब ॾिनो त साईं मां अल्लाह ऐं उन जे रसूल जो नालो छॾे आयो आहियां। हालांकि नाले जो लफ़्ज़ ई कोन्हे नालो जे लफ़्ज़ जी माना कई वञे वो लफ़्ज़ वजाए ते मौजूद ई कोन्हे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो हो अब ख़रीद अल्लाह व रसूलहू अल्लाह उन जो रसूल बाक़ी छॾे आयो आहियां। नाले जे लफ़्ज़ जी ॻाल्हि ई कान्हे का तंहिंजे करे हदीस में अहिड़े क़िस्म जी तरमीम माण्हूअ खे न करणु घुरिजे जीअं हदीस जा लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे उन अंदाज़े सां बयानु करणु घुरिजे। आशिक़नि उन्हनि मां अजीब हिकिड़ो मसइलो वरितो आहे अवां दुरूद पढ़ी नमाज़ कयो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जे प्यारे सहाबी सैयदना अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो हो अब कईतो लहुम साईं मां उन्हनि जे लाइ बाक़ी छॾे आयो आहियां अल्लाह व रसूलहू अल्लाह उन जे रसूल खे। हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर जे अर्ज़ करण जो मक़सद इहो हो ऐ अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं तव्हां मुंहिंजे साम्हूं मौजूद आहियो मां ईअं ई पंहिंजे घर में अल्लाह खे बि छॾे आयो आहियां त तव्हां खे बि छॾे आयो आहियां। माना हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जो उहो यकीन आहे जेको तव्हां सां अहले सुन्नत व जमाअत सभिनी जो यकीन आहे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़ात में अल्लाह ताला हाज़िर जो शान ऐं रुतबो मक़ाम अता फरमायो आहे जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिस्म मुबारक त मदीने तैयब में आहे पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रूहानियत कायनात जे ज़र्रे ज़र्रे में मौजूद आहे। सुभान अल्लाह। अर्ज़ कयो साईं मां अल्लाह जे रसूल खे वेठो छॾे आयो आहियां माना तव्हां हिते बि आयो ऐं मुंहिंजे घर में बि अवाई मौजूद आहियो कोई हिन ॻाल्हि जे मौजूद हुजे हुजूर जे रूहानियत सां ऐं साम्हूं मुस्तफ़ा जो हुजे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म मुबारक सां त हज़रत अबू बकर सिद्दीक़ माली कुर्बानी में भी सदरी का अव्वल नज़र ईंदो जानी कुर्बानी में भी सदरी का अव्वल नज़र ईंदो। अल्लाह ताला आज़म
हुज्जत जा प्रेम जा बयान फरमाया तेरे जो दर्जे मारब वट वडो पूरे वजो ईमान बे नंबर ते हिजरत टी नंबर ते जिहाद आई टी गालियों बाकी तमाम असहाब सबूरन हजरत अबू बकर सिद्दीक ने अव्वल नजर ईंदो तेरी नंबर ते नजर ईंदो जब मालूम थो तो हजरत अबू बकर सिद्दीक जो मकाम रुतबो अल्लाह के दरबार में वो तमाम असहाब सबूरन का मथे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तवासा चवनो बाबा अंबिया ने मुसलाम का बाद में अंबिया ने मुसलाम का बाद में मखलूक में दर्जवात हजरत अबू बकर सिद्दीक जो सुभान अल्लाह ना जाओ अल्लाह हजरत जो शेर बुदो फरमाए तो याने उस अफदल खल्क रसूल जो सुभान अल्लाह याने उस अफदल खल्क रसूल जश्न गोशे गुजारा पेला सलाम मुस्तफा जाने रवना तेला को सलाम शमे बस में हिदायत तेला को सलाम उन्हें पुछा करे मेरा लग जो उन्हें चोरों जो बता करे मेरा लग जो देखो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने असहाब सबूरन के बारे में शक शुबा के अंदर में पैदा खुदा हो जाए याद रखो हुजूर जा साथी मुस्तफा जा जान साथ साथी सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लामा इब्न असद हुजूर जो सहाबी हज़रत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु अजीम मुसलमानों जो जर्नैल सिपा सालार थी गुजरियो है हामान अरमनी जे नाले साहिब वो काफिर हो उन वक्त हजरत खालिद बिन वलीद आयो नालक फौजन हामान अरमनी सा साना हजरत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु सा 100 माण्हू साण हलियो 100 माण्हू साण करे अरमनी वटि वया अरमनी हिकिड़ो कपिड़ो विछरायो जीअं ई सैयदना अबू बकर सिद्दीक़ हजरत खालिद बिन वलीद पैदा कपिड़ो विछाए ॾिठो पाण फरमायो कपिड़ो खयो अरमनी चयो त तव्हां जी इज़त जे लाइ तहज़ीब जे लाइ कपिड़ो विछायो हो तव्हां हिन जे मथां पेर ॾेई करे अचो हजरत खालिद बिन वलीद फरमायो हिकु फर्श तूं विछरायो आहे मुंहिंजे पेरनि मथां पेरनि जे हलण जे लाइ तूं फर्श अल्लाह विछायो आहे तुझे फर्श का मुझे अल्लाह जो विशाल फर्श भलो कपड़ो खणायो अरमनी वट पता अरमनी हज़रत खालिद बिन वलीद के चवे थो मां चाहियां थो त मां खालिद बिन वलीद तो के जो भाव ठाया पर फरमायो भली ॻाल्हि तू के पंहिंजो भाव ठाहिणु चाही थो मूंखे क़बूल आहे पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे कहिड़ो जी शर्त मुंहिंजो हीअ आहे भाव मां तुंहिंजो तॾहिं थींदुसि जॾहिं मदीने वारे जो कलमो पढ़ंदे कलमो हुजूर जो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम कलमो तू पढ़ तो के भाव जण जी जरूरत ही काने ना पाने खुद ब खुद जो भाव थी वेंदुसि अरमनी जवाब ॾियण लॻो खालिद इहो कमु मूंखां कोन थींदो कलमो मां कोन पढ़ंदुसि हज़रत खालिद बिन वलीद फरमायो अगर अरमनी तू कलमो कोन पढ़ंदे याद रखना मां कॾहिं बि तुंहिंजो भाव कोन थींदुसि छो फरमायो इन जे लाइ इन कलमे न पढ़ण जे करे असां पंहिंजा अज़ीज़ छॾे ॾिना मिट माइट छॾे ॾिना असां पंहिंजा रिश्ता छॾे ॾिना ताल्लुक़ दुनिया जा तोड़े छॾियासीं असांजा सॼा भाउ रहा कलमे न पढ़ण जे करे सगन भाउरनि सां वास्ता ख़तम करे छॾिया जॾहिं सगन भाउरनि खे
पढ़ण में करे सां छॾे ॾिनो त तूं देखंदे तोसां भाउ तुंहिंजो भाउ थियां तोसां भाउ वारो तालुक रखां असां भाउर जो तालुक उन्हनि सां ई रखंदा आहियूं जेको मदीने वारे जो कलमो पढ़ंदो आहे कलमो पढ़णु क़बूल थई त तोखे भाउ चवण जी ज़रूरत न आहे मां हो ई तुंहिंजो भाउ थी वेंदुसि अगरि कलमो तूं कोन पढ़ंदे त कलमे न पढ़ण जे करे तुंहिंजो इतवारा कोन पढ़ंदुसि इन कलमे न पढ़ण जे करे असां पंहिंजा सॻा भाउर छॾे ॾिना त तूं केरु थींदो आहे जो मां तुंहिंजो भाउ थींदुसि मां बाबा भाउ कोन थींदुसि असां उन्हनि जा भाउ थींदासीं जेके मुस्तफ़ा जो कलमो पढ़ंदा दोस्तों तक़रीरनि ऐं नातनि जे लाइ महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं अव्हां वटि असांजूं तक़रीरूं